खैरपुर मां ख़बर ईंदा हलो त खैरपुर भरिसां फ़कीर गुलाम नबी मेतलो जे रिहाइशगाह ते संदन काविशुन ऐं NA 210 जे पीपल्स पार्टी MNA सैयद जावेद अली शाह जीलानी जी कोशिशुनि सां PPA छाए सिंध खैरपुर B8 गंबट जे डिस्ट्रिक्ट मैनेजर डॉक्टर ज़ोएब सलाम अब्बासी DHO खैरपुर डॉक्टर रहमतुल्लाह सोलंकी रोटरी क्लब खैरपुर जे सदर रिजवान बुरड़ो जे गडियल सहकार सां हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेगा तबई कैंप काइम कई वई। कैंप जो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA डॉक्टर महरीन रज़ाक भुट्टो डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज गुलाम मुर्तजा मेतलो ऐं ॿियनि पारां कयो वियो। कैंप में खैरपुर जिले जे माहिर ऐं मशहूर डॉक्टरनि ऐं डॉक्टरियाणियुनि डॉक्टर रतन कुमार डॉक्टर कयूम मेमून डॉक्टर आसिफ भट्टी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ वॾे अंग में शिरकत करे केतिरनि ई मरीज़नि जी चुकास टेस्टूं ऐं मुफ़्त इलाज करे दवाऊं पिण मुफ़्त में फराहम कयूं वयूं। कैंप में शरीक मरीज़नि खे हेपाटाइटिस C ऐं गुड़हारी औरतुनि तोड़े ॿारनि में खाद खुराक जी कमी जो मर्ज़ अक्सर रिपोर्ट थियो। कमज़ोर औरतुनि ॿारनि ऐं हेपाटाइटिस C जे मरीज़नि जे बहितर इलाज लाइ केन मशूरा ॾिना वया। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।